अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गजाला आबडो यहाँ बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस तरफ़। इलेक्शन कमीशन कराची जे तक इन 249 थियल नंढी चूंडुनि जे वोटनि जी ॿीहर ॻणप जो हुकुम ॾेई छॾियो। नून लीग जो उम्मीदवार मिफ्ताह इस्माइल जी दरख़्वास्त मंज़ूर। सुप्रीम कोर्ट में नेब ऑफिसरनि तरफ़ां जवाबदारनि खां रिश्वत वठण ते ॿीहर इंक्वायरी जे हुक्म ख़िलाफ़ नेब जी अपील ते दरख़्वास्त ॿुधणी। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स न आहिनि त नेब में मौजूद ऑफिसर वॾा फ्रॉड करे रहिया आहिनि ऐं नेब चेयरमैन ख़ामोश आहे। नेब चेयरमैन त सुप्रीम कोर्ट जो अॻूणो जज रहियो आहे, हू इंक्वायरी खां सवाइ कंहिं मुलाज़िम खे कीअं फारिग करे सघे थो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मुल्क में महांगाई जी रिकॉर्ड शरह ते हुकूमत ते छिती तनक़ीद। संदसि चवण आहे त वज़ीर आज़म साहब होश खां कमु वठो, मुल्क में महांगाई वधी वई आहे। अलमियो इहो आहे त मुल्क अंदरि महांगाई में घटिताई जो को इम्कान ई न आहे। इमरान खान जी हुकूमत जो हर गुज़रंदड़ ॾींहुं महांगाई जो तूफ़ान आणे रहियो आहे। पीपी वफ़ाक़ में हुकूमत ठाही सॼे मुल्क जे मज़दूरनि लाइ बेनज़ीर कार्ड जारी कंदी। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जी वज़ीर आज़म इमरान खान ते तनक़ीद। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त अच ॾिहाड़े वज़ीर आज़म आसमान मां लथो ऐं बाज़ारुनि जो दौरो कयो। वज़ीर आज़म खे अवाम जो एतिरो अहसासु आहे जो 3 सालनि बाद अवाम वटि वियो। कप्तान गाॾी हलाए रहियो हो, साणुसि फोटोग्राफर बि गॾु हो। वज़ीर आज़म खे ग़रीबनि जो अहसासु रुॻो वीडियो ऐं तस्वीरुनि ताईं आहे। असां पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन बर्दाश्त नथा करे सघूं ऐं मुस्लमाननि जी ॼाणे वाणे आज़ारी कई पई वञे। कोशिशि आहे त मुस्लमान मुल्कनि में ॿधी हुजे। इस्लामोफोबिया जे ख़ात्मे जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म इमरान खान जो OIC मुल्कनि जे सफ़ीरनि सां इस्लामाबाद में ॻाल्हियूं। दहशतगर्दी ऐं इंता पसंदी जो को मज़हब न आहे। ओलह जे मुल्कनि सां ॻाल्हियुनि जी ज़रूरत आहे। CPEC क़ौमी तरक्की जो मंसूबो आहे, का बि ताक़त उनखे रोके नथी सघे। CPEC जा मंसूबा हर सूरत में मुकमल थींदा। CPEC मंसूबो मुकमल थियण सां नौकरियुनि जा मौक़ा पैदा थींदा ऐं मुल्क में ख़ुशहाली ईंदी। CPEC अथॉरिटी जे चेयरमैन आसिम सलीम बाजवा जूं कराची में वापारियुनि सां ॻाल्हियूं। मुल्क में कोरोना वायरस जा अञा जारी वायरस वधीक 161 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतियुनि जो अंग वधी 6310 ताईं पहुतो। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिबि 24 कलाकनि दौरान 3377 नवां केस रिपोर्ट। 5326 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी। 7,33,062 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। लाड़काने में कोरोना विघे वधीक 3 मरीज़ फौत थी विया। चाणका अस्पताल जे ICU वार्ड में 26 ऐं HDU में 12 मरीज़ दाख़िल। शिकारपुर शहर ऐं भर पासे में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 7 नवां केस ज़ाहिर। DHO मूजिबि मुतासिरनि जो अंग वधीक 174 ताईं पहुतो। नौशहर फिरोज़ में कोरोना जा वधीक 20 केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग 2278 थी वियो। इमरान खान जे कम जी निगरानी जो चवंदो आहे उन जो बेड़ो गर्क थी वेंदो आहे। फिरदौस आशिक एवान सरकारी ऑफिसर सां ग़लति वर्ताव कयो। ऑफिसर PTI हुकूमत जा ज़ाती मुलाज़िम न आहिनि। शाहिद खाकान अब्बासी जो इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो 3 सालनि खां अटे जो अघु बीहण ते पहुतो आहे। मुल्क में अवाम सां एहतिसाब पियो थिए। वज़ीर आज़म इमरान खान ओचितो असेंबलियूं टोड़े छॾींदो। PP अॻवान मंज़ूर वसाण नओं ख़्वाब ॾिसी वरितो। संदसि चवणु आहे त अवाम जो इमरान खान तां एतबार ख़तम थी चुको आहे। ॿीहर इलेक्शन कराई वञे, असांखे एतिराज़ न आहे।
पीटीआई वारा ग़लतफ़हमी जे शिकार ते सिंध समेत समूरे मुल्क में अॼु हज़रत अली करमुल्लाह वजह जी शहादत जो ॾियारो अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाए पियो वञे। कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया विया। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त, जुलूसनि जे रूटनि जा रस्ता कंटेनर लॻाए सील कया विया। मीरपुर ख़ास वेझो ॻोठ मोहम्मद मूसा महर में पीरसन राशि कोली जो लाश ते इतलाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। गदाब वेझो क़ौमी शहर ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, बजणा फोत। हैदराबाद में वाधूवा वेझो मोटरसाइकिल सां हादसो, हिकु नौजवान फोत, ॿियो ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। ठुल वेझो मज़दान ट्रॉलर विच में टक्कर, हादसे में नौजवान नादर लुनारी फौत। करोंडी लॻ ॻोठ ख़ुश खैर मोहम्मद फ़कीर इस्बाणी वासी नींगर मुज़फ़र इस्बाणी कराची में रोड हादसे में फौत थी वियो। कुंभ वेझो हाईवे ते तेज़ रफ़्तार कार मुसाफ़िर वेन विच में टक्कर, हादसे जे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी। वॻण भरिसां इंडस हाईवे ते कार जो मोटरसाइकिल खे टक्कर, 4 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल।